अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। छापो पहिरियों 2012 ईस्वी। क़िस्त 20। इंटरव्यू लफ़्ज़ ॻाल्हाइनि था। तनवीर अब्बासीअ सां ॻाल्हि ॿोल। तारिक अशरफ। हिसो ॿियों। तारिक: अवां स्टाइल जी ॻाल्हि कई आहे। हर ॿोलीअ जो पंहिंजो मिज़ाज आहे। अॼुकल्ह ग्रामर खे चेंज या ईअं खणी चइजे त उबतो करण जो रिवाज पियो आहे। अवी छा था सम्झो त उन्हीअ सां नए लिखंदड़ ऐं पढ़ंदड़ ते सुठो असरु पवंदो। तनवीर: मां त चवां थो न त अहल करण सां, ॿिए जी कापी करण सां या कंहिंजे स्टाइल खे एडॉप्ट करण सां को बि अदब, अज़ीम अदब या पॉपुलर अदब न थी सघंदो। असीं अखियूं ॿूटे जेकॾहिं ॿियनि जी तक़लीद कंदासीं त पोइ उहो ज़रूरी त कोन्हे त असांजो अदब उन तरक़ी याफ़्ता लेवल ते पहुची वियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, मूं बि घणा दफ़ा उहो सोचियो आहे त मां बि उन स्टाइल में शाइरी करियां जेका मूं पढ़ी आहे, जीअं फ्रेंच शाइरी या अंग्रेज़ी शाइरी या ॿियनि जी शाइरी। पर मां अहिड़ी शाइरी कंदुसि त मां हवा में आहियां, छो त जेसीं ताईं असांजो समाज उन लेवल ते नाहे पहुतो तेसीं ताईं मां जेकॾहिं अहिड़ी शाइरी कंदुसि त उहा असुली शाइरी न थींदी। जॾहिं असांजो समाज उन लेवल ते पहुचे जिते यूरोप आहे त पोइ मां उन स्टाइल में शाइरी करियां त पोइ ठीकु आहे। मां पंहिंजे समाज खे रिप्रेज़ेंट कंदुसि, पर जेकॾहिं उहा शाइरी हाणे मां कंदुसि त मां पंहिंजे समाज खे न पर यूरोप ऐं अमेरिका जे समाज खे रिप्रेज़ेंट थो करियां। जीअं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस आहे, उहा बि ईअं आहे। हींअर जेके दोस्त उन क़िस्म जे लिखण खे आम करण जी कोशिशि करे रहिया आहिनि उहे अञा ताईं हवा में लटकियल आहिनि, छो त असांजो समाज अञा उन कॉम्प्लिकेटेड दौर में दाख़िल न थियो आहे। तारिक: असांजो घणो अवाम बहिराणनि में रहे थो ऐं घटि पढ़ियल लिखियल आहे। असीं अॼु जेका शाइरी करे रहिया आहियूं या कहाणियूं लिखी रहिया आहियूं, छा असांजो उहो अवाम पढ़ी सघे थो, सम्झी सघे थो? उन मां हिननि खे को फ़ाइदो मिली सघे थो? तनवीर: मां त इहो चवंदुसि त असांजा अदीब ॾाढी सवली पोज़ीशन में आहिनि। हिननि खे हिते तारीख़ जो हर दौरु जहिड़ो जाॻंदो मिले थो। असां वटि ॿारनि में अञा जागीरदारी दौर आहे। कराचीअ में अचो त जदीद तरीन सोसाइटी मिलंदी। असांजो नड़ते लोक अदब जो जेको ॻाइणो आहे असांजे ॿाहिराड़ीअ में उहो बि खपी थो वञे। उन खे बि ॿुधण वारा आहिनि जेके असांजा जदीद तरीन सोच रखंदड़ अदीब आहिनि। हिननि खे बि पंहिंजो हल्को मिली थो वञे। ॾिसणो इहो आहे त अवी कहिड़ी गिरोह खे मुखातिबु आहियो, छो त असां वटि अञा यूनिफॉर्मिटी सोसाइटीअ में न आई आहे, जंहिंखे सोसाइटीअ में हिकु कराए, समाज ऐं सोच में हिकु कराए चइजे। असां वटि क़दीम दौर जी सोच बि आहे त जदीद खां जदीद बि, तंहिं करे असां वटि अञा नड़ जे बैत वारा शाइर बि आहिनि त जलाल चांडियो बि खपी थो वञे। शमशेर हैदरीअ खे बि ॿुधण वारा मिलनि था, इमदाद हुसैनीअ खे बि मिलनि था। तारिक अशरफ: रसूल बख्श पली जो जेको न फ़क़ति सिंधीअ जो वॾो अदीब आहे पर वॾो लीडर पिणु आहे। उन जो चवणु आहे त सिंध जे अवाम लाइ लिखो, यानी हारी नारीअ लाइ, बहिराड़ीअ जे माण्हुनि लाइ जेको सिंध जी असुली क़ुवत आहे, उन जे बारे में अव्हां जो छा ख़्यालु आहे? तनवीर: बहिराड़ीअ जो माण्हू ई सभु कुझु आहे, त इहो सियासी नज़रिए ऐं सियासी सोच ते मुनहसिर आहे। ऐं जेकॾहिं अवी लिखण जे ज़रिए सियासी कमु करणु घुरो था त रसूल बख्श पली जो चवणु सही आहे ऐं अव्हां खे बहिराड़ीअ वारनि लाइ ई लिखणो पवंदो। पर जेकॾहिं अव्हां अदब खे ॿिए कंहिं माना में, कंहिं ॿिए ज़ाविये ऐं नज़रिए सां ॾिसो था त पोइ हर अदीब जी पंहिंजी कमिटमेंट आहे। तारिक: अदीब खे सियासत में हिसो वठणु घुरिजे? तनवीर: अदीब खे सियासत में अचणु घुरिजे, यानी इलेक्शन में हिसो वठणु घुरिजे, इलेक्शन वर्क में हिसो वठणु घुरिजे, पार्टियूं जॉइन करणु घुरिजनि। जेकॾहिं मतिलबु इहो आहे त मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे न। बाक़ी नज़रियाती सियासत सो अदीब
आख़िर पैगाम त ॾींदो। उहो पैगाम हिन जे पंहिंजे दौर लाइ बि हूंदो, पंहिंजे मुल्क लाइ बि हूंदो ऐं सॼी इंसानियत लाइ बि हूंदो। शाह लतीफ़ इलेक्शन त कोन विढ़ियो, या नूर मोहम्मद कलोड़े जे ख़िलाफ़ु नारा त कोन हयईं। सचल सरमस टालपुरनि जे दौर में हो, पर हिन बि को सियासी कमु कोन कयो, का बग़ावत कोन कयईं। पंहिंजे शाइरीअ में पैगाम छॾे वियो जेको अञा ताईं असांजे लाइ मशाले राह आहे, न रुॻो असांजे लाइ बल्कि सॼी इंसानियत लाइ। जॾहिं उन ई हद ते अदीब ऐं शाइर पहुचे थो, जॾहिं हिन जो पैगाम पंहिंजी क़ौम खां टपी सॼी इंसानियत लाइ ऐं सभिनी दौरनि लाइ ॾिए थो, त उते हिन जी कमिटमेंट रुॻो पंहिंजे दौर या पंहिंजे माण्हुनि सां कोन थी थिए, पर हिन जी कमिटमेंट हिन खां बि मथे हली थी वञे। हिकिड़ी बैन अल-अक़वामी ऐं आफ़ाक़ी ॻाल्हि थियो पवे। टैगोर जो मिसाल अव्हां जे अॻियां आहे। तारिक, कुझु साल अॻु अव्हां अवामी लीग में शामिल थिया हुआ। अव्हां छा सोचे हिकु सियासी पार्टी जॉइन कई हुई? तनवीर, उहो वन यूनिट वारो दौर हो। वन यूनिट जे दौर में असां सभु, तनवीर जी ॻाल्हि अध में रहिजी हुई, छाकाणि त तनवीर जे पुट अची ॿुधायो त हमीद सिंधी आयो आहे। तनवीर खे चयो त उते ई वठी अचींसि। मूं टेप रिकार्ड जो बटण ऑफ करे छॾियो। थोरी देरि में हमीद आयो। दुआ सलाम खां पोइ तनवीर पुटस खे चयो, हमीद लाइ चांहि खणी अच। हमीद चयो त अव्हां न पीअंदा छा? तनवीर चयो, असां हाणे पी वेठा आहियूं। कुझु देरि खां पोइ मूं बटण ऑन कयो ऐं तनवीर चवणु लॻो, उन ई दौर में असीं सभई अदीब सियासत में काहे पिया हुआसीं, छो त असां सोचियो हो त जेसीं ताईं असां सियासी हल ॻोल्हे न लहंदासीं जेका असांजी ग़लती हुई, तेसीं ताईं सिंधी माण्हुनि जो को बि भलो न थींदो। बहरहाल उन ई दौर में सियासी ठाह ऐं ड्राह उन ई हद ताईं वञी बीठी जो असां सम्झो त अवामी लीग सिंधियुनि खे वन यूनिट खां निजात ॾियारींदी। महज़ उन ई ॻाल्हि जे करे थोरे अरसे लाइ असीं हिन जमायत में शामिल थिया हुआसीं। तारिक, क़ौमी शाइरी ऐं नारेबाज़ी वारी शाइरी, उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? तनवीर, वॾो फ़र्क़ु आहे। मां उहो ई मिसाल ॾींदो आहियां। बरतानिया जे ख़िलाफ़ु आज़ादीअ जी तहरीक दौरान ॿ शाइर हुआ, हूंदराज दुखायल ऐं किशन चंद बेवस। ॿई तहरीक सां वाबस्ता हुआ ऐं कमिटेड हुआ। हूंदलराज दुखायल जा शेर उन्हनि ॾींहंनि में घिटीअ घर घर, हर स्कूल, हर कॉलेज, हर जलसे में ॻाया वेंदा हुआ, ॿार जी ज़ुबान ते हुआ। ऐं किशन चंद बेवस जा शेर अख़बारुनि में छपबा हुआ ऐं वधि में वधि हू मुशाइरनि में पढ़ंदो हो। बहरहाल उन ई वक़्तु हूंदलराज दुखायल शोहरत जी चोट ते हो, पर अॼु तव्हां बि आहियो, मां बि आहियां, नौजवान अदीबनि खां पुछो त हूंदराज दुखायल खे सुञाणूं त हूंदराज खे केरु न सुञाणंदो? किशन चंद बेवस खे सभु को सुञाणंदो। त उहो फ़र्क़ु आहे क़ौमी शाइरी ऐं नारेबाज़ी वारी शाइरीअ में। ख़ुदि पाकिस्तान जी तहरीक में बि कई अहिड़ा शाइर हुआ जंहिंजो कलाम घिटीअ घर घर में ॻायो वेंदो हो, पर हाणे हुननि जो नालो अदबी तारीख़ में कोन्हे, पर जन सही माना में क़ौमी शाइरी कई उन्हनि जो तारीख़ में नालो आहे। तारिक, विरहाङे खां पोइ अॼु ताईं वारे दौर में सुठी शाइरी कहिड़े दौर में थी आहे? तनवीर, कुझु देरि सोचे। विरहाङे खां पोइ 1954 ईस्वीअ खां वठी 1970 ईस्वीअ ताईं। तारिक, सिंधी शाइरीअ जी दुनिया जी ॿियनि ज़ुबानुनि जी शाइरीअ सां भेट कजे त असांजी शाइरी ॿियनि ज़ुबानुनि जी शाइरीअ खां अॻियां आहे या पुठियां? तनवीर, क्लासिकी शाइरीअ में शाह अब्दुल लतीफ़ सभिनी खां अॻियां आहे। जेकॾहिं जदीद शाइरीअ जी भेट था करियूं त अञा पोइते आहियूं। केतिरियूं अहिड़ियूं अदबी तहरीकूं आहिनि, अहिड़ा अदबी नज़रिया आहिनि, तनक़ीदी उसूल आहिनि जंहिंजी असांखे अञा ख़बर कान्हे। तारिक, कंहिं शाइर लाइ अव्हांखे रश्क पैदा थियो आहे त काश अवीं बि अहिड़ी शाइरी करियो आहे? तनवीर, कुझु देरि सोचे। उहा ख़्वाहिश मूं ते वरी कुझु देरि सोचे। शुरूआती दौर में हर शाइर खे अहिड़ी ख़्वाहिश थींदी आहे। जीअं मूं टैगोर खे पढ़ियो त दिलि थियमि त मां अहिड़ा शेर लिखां, या शुरूअ में ख़याम खे पढ़ियुमि त दिलि चाहियुमि त मां बि अहिड़ी शाइरी कयां। हज़रत इब्राहिम वारो किसो आहे। पहिरें तारे खे ॾिठाई त चयईं उहो मुंहिंजो रब आहे, चंडु ॾिठाई त चयईं उहो उन खां वधीक आहे।
जुस्तजू है ख़ूब से ख़ूब तर कहाँ। पर पोइ हिकिड़ो अहिड़ो दौरु थो अचे जो शाइर चवे थो मां पंहिंजो ज़ाती स्टाइल एडॉप्ट कयां। तारीख़ हिकु शाइरीअ जी हैसियत सां अव्हांखे जेको मर्तबो हासिलु आहे उन मां मुतमइन आहे। तनवीर मूं त अञा उहो सोचियो ई नाहे त मूंखे कहिड़ो मर्तबो हासिलु आहे या थियणु घुरिजे। बहरहाल मां पंहिंजी शाइरीअ खां अञा मुतमइन न आहियां। मां चाहियां थो त उन खां बि अॻिते वञां। तारीख़ शाइरीअ जो काफ़ी ज़िक्र थियो आहे, कुझु कहाणीअ जो ज़िक्र बि छेड़िजे। हिकु दौरु हो जॾहिं नसीम खल, आगा सलीम, अमर जलील, ग़ुलाम नबी मुग़ल ऐं अब्दुल कादिर जूणे जी जहिड़ा कहाणीकार आया। पर हिन दौर में मां उन्हनि कहाणीकारनि जो ज़िक्र कोन थो करियां जेके शुरूअ खां अञा ताईं लिखनि पिया। नवनि जो ज़िक्र करियां थो जंहिं कुझु अरसो अॻु खां लिखणु शुरू कयो आहे। उन्हनि मां को बि अहिड़ो नालो कोन्हे जेको उभरी मथे आयो हुजे। उन जो कहिड़ो कारण आहे? तनवीर उहो न फ़क़ति कहाणीअ सां आहे, अदब सां ई वलमियो आहे, पर सॼे समाज सां ई वलमियो आहे। अंग्रेज़ी तालीम ॾांहुं घटि ध्यानु जेको आहे उहो असांजे नौजवान अदीब खे उन क़ाबिल नथो बणाए जो हू पंहिंजो मुतालियो वसी करे सघे। छाकाणि त फ़क़ति सिंधी ऐं उर्दू पढ़ण सां त काफ़ी मुतालियो नथो थिए ऐं हिन जो अंग्रेज़ीअ सां अणॼाण हुजण ई हिन में उहो रचाव, हिन जे ज़हन में उहा वुसत पैदा नथी थिए जो हू सुठो लिखी सघे। असां त मैट्रिक पास करण खां पोइ शेले, कीट्स ऐं शेक्सपियर पढ़णु शुरू कयो ऐं हाणे जेके अंग्रेज़ीअ में MA पास आहिनि उहे बि शेले, कीट्स ऐं शेक्सपियर नथा पढ़ी सघनि। तारीख़ असांजो चवणु आहे त असीं 1 करोड़ सिंधी आहियूं। 1 करोड़ मां 2-3 लख पढ़ियल लिखियल सिंधी त हूंदा ऐं उन्हनि मां 8-10 हज़ार सिंधी अहिड़ा त हूंदा जेके अदब पढ़ंदा हूंदा। पर उन जे बावजूदि असांजा किताब 1000 ॿिनि खां मथे नथा विकामनि। उन जो सबबु अव्हांजी नज़र में कहिड़ो आहे? तनवीर मां ताज़ो यूरोप मां चकर हणी आयो आहियां। अदबी किताबनि जो विकिरो उते बि घटि आहे जेतोणीकि हिननि जी मार्केट बि वसी आहे। सॼी दुनिया मार्केट अथनि। उर्दूअ में बि अदबी किताब 500 मस था हलनि। मां उर्दू जे केतिरनि वॾनि अदीबनि सां ॻाल्हायो आहे। उन्हनि जा अदबी पर्चा बि मुश्किल सां 500 खनि विकामनि था। ही दौरु ई अहिड़ो आहे। ॿी ॻाल्हि त असां कमर्शलाइज़ बि न थिया आहियूं। न असां अञा पढ़ंदड़नि जी नफ़्सियात खे सम्झो आहे। पढ़ंदड़नि खे सस्पेंस ऐं एडवेंचर वणनि था। असांजी किताबनि रिसालनि में उहो आहे कोन। जेकॾहिं सिंधीअ में जासूसी नावल छपीनि त उहे ॾाढा हलंदा। तारीख़ अव्हांजो ख़्यालु आहे त पढ़ंदड़नि जो हल्को वधाइण लाइ असांखे डाइजेस्ट ऐं जासूसी किताब छपणु घुरिजनि। तनवीर मुंहिंजे ख़्याल में त हिन में को हर्ज़ु कोन्हे। जेकॾहिं असीं सिंधीअ में न छपाईंदासीं त उहे उर्दूअ में पढ़ंदा, अंग्रेज़ीअ में पढ़ंदा। सो जेकॾहिं असीं उन्हनि खे सिंधीअ में उहो मवाद ॾींदासीं त असीं घटि में घटि सिंधीअ जी थोरी ख़िदमत त कंदासीं। तारीख़ जासूसी अदब या डाइजेस्ट में जेकी लिखणियूं छपजनि थियूं उन्हनि खे अव्हां कहिड़े अदब में शुमारु कंदा? तनवीर जासूसी अदब में जीअं सर आर्थर कानन डायल जो शर्लॉक होम्स आहे, उन खे बहितरीनु क्लासिक चई सघो था, या अल्फ्रेड हिचकॉक खे ओरिजिनल पढ़ो त उहो बि हिकु ज़बरदस्त अदब आहे। अदब जो हिकिड़ो शोबो आहे। बाक़ी जेके डाइजेस्टुनि में आम रवाजी लिखणियूं अची रहियूं आहिनि उहे तमामु हेठीअ लेवल ते आहिनि। जासूसी हुजे या एडवेंचर ॾिसिजे उहो त उन में रचाव केतिरो आहे, बुलंदी केतिरी आहे, फ़न केतिरो आहे, तासिर केतिरो थो छॾे। तारीख़ अव्हांजे ख़्याल में कहिड़े क़िस्म जो अदब पेश करणु घुरिजे? तनवीर कुझु देरि सोचे असांखे अहिड़ो अदब पेश करणु घुरिजे जेको आम पढ़ंदड़नि खे एक्सेप्टेड बि हुजे ऐं हुननि जी ज़हनी तरबियत बि करे। ॿई ॻाल्हियूं हिन में हुजनि छाकाणि त असांजी आम माण्हूअ जी अञा ज़हनी तरबियत न थी आहे। तारीख़ रसूल बख्श पली जो साहिबु जेको हिकु सुठो नक़ाद पिणु आहे, हिकु दफ़े मूंखे चयो हो त अदब बराए अदब, अदब बराए ज़िंदगी उहा मस्ख़री मुहाजरनि जी पैदा कयल आहे। अदब में अहिड़ी का शइ कान्हे। अव्हांजो उन जे बारे में कहिड़ो ख़्यालु आहे? तनवीर खिलंदे मुहाजरनि जी न, उहा मस्ख़री त सॼी दुनिया में हली रही आहे। उन्हनि ग़रीबनि जो कहिड़ो ॾोह? लिटरेचर फॉर लाइफ, लिटरेचर फॉर लिटरेचर सेक आहे। ऑस्कर वाइल्ड पंहिंजी किताब पिक्चर ऑफ डोरिन ग्रे
जे फॉरवर्ड में लिखियो आहे अदब जेको आहे सो इट इज़ फॉर्म आर्ट सेक देयर इज़ नथिंग डू लाइक। असीं उन ई ॻाल्हि खां केतिरो बि भॼूं पर पिक्चर ऑफ डोरियन ग्रीन मूंखे अदब बराए ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त शाहकार लॻंदो आहे। जेके बि इख़लाक़ी क़दर आहिनि उन खे बयानु कयो अथसि, उन ते बहस कयो अथसि, उन जी सॼी तस्वीर ॾेखारी अथसि। तारीख़ अदब बराए अदब छा आहे? तनवीर ईअं खणी चओ त हिकिड़ो गिरोह हो कंहिं ज़माने में जंहिंजी सोच हुई त समाजी इक़्तिसादी ऐं मुआशरती शोबनि सां अदब जो वास्तो न हुअणु घुरिजे। उहो आहे अदब बराए अदब। तारीख़ हिकु दफ़े वरी शहर तरफ़ मोटां थो ऐं जापानी शहर हाइको जो ज़िक्र कयो। जापानी शाइरीअ में वाका बि आहे। उहो वाका छा आहे? तनवीर जापानी शहर में वाका बि आहिनि ऐं रींगा बि आहिनि, सेडोका बि आहिनि। इहे सभई जापानी शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि ऐं टिंका बि आहिनि, पर उन्हनि जो तफ़सील मूंखे हिन वक़्तु यादि कोन्हे छाकाणि त काफ़ी अरसो अॻु पढ़िया हुअमि। तारीख़ अवी जॾहिं शेर लिखो था त अव्हांजे ज़हन में आम माण्हू हूंदो आहे कि ख़ासि माण्हू या अमीर रुॻो पंहिंजे लाइ लिखो था? तनवीर कुझु देरि सोचे यार मूं कॾहिं इहो सोचियो कोन्हे त कंहिंजे लाइ थो लिखां, आम माण्हूअ लाइ, ख़ासि लाइ, पंहिंजे लाइ। बहरहाल शहर मां लिखी वेंदो आहियां। पोइ के दोस्त पसंदि कंदा, छो पसंदि कंदा आहिनि इहा ख़बर हुननि खे। मूं कॾहिं सोचे कंहिंजे लाइ लिखियो कोन्हे। जेको कुझु ज़हन में हूंदो आहे उहो कागज़ ते उतारींदो आहियां। तारीख़ छा अव्हांजी ज़ाल खे अव्हांजा शेर पसंदि आहिनि? कॾहिं अव्हां ख़ासि हुन लाइ बि लिखियो आहे? तनवीर हक़ीक़त में उहो अदबी जासूस जो कमु आहे ऐं उन खे करणु घुरिजे। इहा त तोखे ख़बर हूंदी त मुंहिंजा कुझु शेर अहिड़ा आहिनि जेके गुज़िरियल दौर में लिखिया हुअमि। हाणे बि मूं हिकिड़ो नज़म लिखियो आहे उन क़िस्म जो। हमीद विच में ॻाल्हाईंदे हिकिड़ो सुवालु मां थो पुछां। तनवीर खिलणु लॻो ऐं चयाईं मुनकर नकीर पूरा थी विया? हमीद अव्हांजी जेका शाइरी आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त अव्हांजो रोमांस उन ते वधीक अव्हीं चई सघो था। अव्हांजी रोमांस जे करे अव्हांजी शाइरीअ में निखार पैदा थियो या अव्हां पोइ शाइरी करणु लॻा? तनवीर शाइरी मां अॻु में बि कंदो हुउसि। हमीद मुंहिंजो मक़सदु आहे त शाइरीअ में निखार पोइ पैदा थियो। तनवीर उहो तव्हां मुंहिंजी अॻु ऐं पोइ जी शाइरी पढ़ी पाण फ़ैसिलो करे सघो था। हमीद अव्हांजे शाइरीअ ते रोमांस जो असरु केतिरो वक़्तु रहियो? तनवीर अहिड़ो असरु हिकिड़े दौर ताईं रहे थो। हमीद रॻूं थियो रबाब जेको अव्हांजे शहरनि जो मजमूओ हो। तनवीर ॻाल्हि कटींदे उहो उन ई खां अॻु जो हो। हमीद अच्छा उहो अॻु जो हो। तनवीर ॿियो मजमूओ शहर पोइ जो हो। हाणे ही फ़ैसिलो पाण करियो निखार पहिरीं हो या पोइ आयो? तारीख़ अव्हांजी घरू ज़िंदगीअ ते अव्हांजे लिखण करे को असरु पवे थो? अव्हांजी ज़ाल खे कॾहिं एतिराज़ु थियो आहे अव्हांजे लिखण ते? तनवीर औरतूं मिड़ई औरतूं आहिनि। तारीख़ अव्हांजे ॿारनि खे अदब सां चाह आहे? तनवीर मुंहिंजी किकी पारस ॾाढा सुठा शेर लिखंदी आहे पर एतिरो महबूब आहे जो छपाए नथी। हिकु दफ़े मूं वटि केतिरा शाइर दोस्त आया। हिननि पंहिंजा शेर ॿुधाया ऐं पारस में ॿुधाया। केतिरा शाइर जेके 20 सालनि खां शेर लिखनि पिया उन्हनि चयो असां हिन वक़्त ताईं जख मारी आहे, हीअ छोकिरी असां खां सुठो थी लिखे पर उहो छपाइण लाइ तयारु न आहे। बाक़ी अदब पढ़ण ताईं सभिनी ॿारनि खे शौक़ु आहे। तारीख़ अव्हां ख़ुदि इहा कोशिशि कई आहे तव्हांजा ॿार बि लेखक बणिजनि? तनवीर न कोशिशि मूं ॿार खे कुझु बि बणाइण जी न कई आहे। मूं ॿारनि खे आज़ादु छॾियो आहे त जेको कुझु बणिजणु चाहिनि बणिजनि। तारीख़ आगा सलीम सिंधीअ में ॾाढो सुठो कहाणीकार आहे। साल खनि अॻु हिन मूंखे हिकिड़ो ख़तु लिखियो त तोखे पढ़ी ख़ुशी थींदी त मां शाइरी करणु लॻो आहियां ऐं तुंहिंजा जेके वॾा वॾा शाइर आहिनि उन्हनि खां वधीक सुठी शाइरी कई अथनि।
ताज़ो बरसाति मक़सद में आगा जी शाइरी छपी आहे। अव्हां जो हुन जी शाइरी मुतलिक़ कहिड़ो रायो आहे? तनवीर: सुठा शेर आहिनि, वाक़ई सुठा शेर आहिनि। हमीद वरी विच में सवाल कंदे: तनवीर साहब, शेख अयाज़ जी जेका नसरी शाइरी आहे उन जे मुतलिक़ अव्हां जो छा ख़्यालु आहे? उहा सहल पसंदी कान्हे? तनवीर: उन ते अॻु में बहस थी चुको आहे। असीं हिते ॻाल्हाए चुका आहियूं अयाज़ जे हवाले सां न, पर जनरल आज़ाद नज़म जी टेक्निक ते। हमीद: मां अयाज़ जे हवाले सां चवां थो त अयाज़ जहिड़ो माण्हू बि अहिड़ा नज़म लिखे। तनवीर: अयाज़ जो मुतालियो तमामु घणो आहे, मूंसां वेझड़ाईअ में मुलाक़ात न थी अथसि, उन ई करे मां इहो चई नथो सघां त हू कहिड़े दौर मां पियो गुज़रे, पर मां उहो चवंदुसि त उहे नज़म हिन जा पुराणा आहिनि, असांखे घणो वक़्तु अॻु ॿुधाया हुआईं। बहरहाल अयाज़ जीअं पाबंद नज़म में पंहिंजो धाक जमाए चुको आहे, या बैतनि गीतनि वायुनि या आज़ाद नज़म में जेको धाक जमायो आहे उहो धाक हू नसरी नज़म में जमाए न सघियो। तारिक: रसूल बख़्श पली जे जो चवणु त कहाणियूं अहिड़ियूं लिखजनि जंहिंमें रुॻो मुआशिरे जा मसइला न हुजनि, पर मसइलनि जो हल बि हुजे, अव्हां जो छा ख़्यालु आहे? तनवीर: हल त गोरकीअ बि ॿुधायो आहे, टालस्टाय बि रिसरेक्शन में हल ॿुधायो आहे, सुंदरी उतमचंदाणी बि किरंदड़ दीवारूं में हल ॿुधायो आहे। उहे सभु वॾा किताब आहिनि, पर केतिरा अहिड़ा किताब बि आहिनि जिन में हल ॿुधायल कोन्हे। कृष्ण चंद्र जा केतिरा किताब, केतिरियूं अहिड़ियूं कहाणियूं आहिनि जिन में हल ॿुधायल कोन्हे। सादत हसन मंटो जी केतिरियुनि कहाणियुनि में हल ॿुधायल कोन्हे, पर तॾहिं बि कहाणियुनि जो शुमारु अज़ीम अदब में थिए थो। मतिलबु उहो आहे त कहाणीकार केतिरे क़दुरु पंहिंजो पाण मसइलनि में ऊनो वञी थो, हुनखे बयानु करण जी टेक्निक ते केतिरी कुदरत आहे, हिन जो स्टाइल कहिड़ो आहे, हू टेक्निक खां केतिरो कमु वठे थो, पोइ हू हल न बि ॿुधाए हुन जी कहाणी अज़ीम थी सघे थी। जेकॾहिं हल ॿुधाए तॾहिं बि थी सघे थी। असां हिकु मफ़रूज़ो ठाहे पोइ उन ई ते हिकु अदीब जे स्टाइल खे मापे नथा सघूं, छाकाणि त दुनिया जो अदब असांजे आॾो पखिड़ियो पियो आहे। जमाल अबड़े जी केतिरियुनि कहाणियुनि में हल ॿुधायल कोन्हे। बदमाश आहे, शाह जो फर आहे, मुंहुं कारो आहे, कंहिं में हल ॿुधायल कोन्हे सवाइ पिशू पाशा जे। हुन हर कहाणीअ में रुॻो वाक़ियो पेश कयो आहे, पर रसूल बख़्श पली जो बि इनकार न कंदो त जमाल जूं उहे कहाणियूं अज़ीम कोन्हनि। तारिक: लेखक मुआशिरे खे सुधारण लाइ लिखे थो, मुबलिग बि मुआशिरे खे सुधारण लाइ कोशिशि करे थो, अव्हां जे नज़र में ॿिन्हिनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? तनवीर: मुबलिग जी जेका अप्रोच आहे सा इहा आहे त जेको मां सोचियां थो उहो सही आहे, ॿियनि खे बि उहो मञणु घुरिजे, ऐं मां ॿियनि खे बि ज़हनी तौरु पाण जहिड़ो बणायां। उहा आहे हिन जी मिशन। ईसाई मशीनरी आहे त हिन जी मिशन बि उहा आहे। जेकॾहिं असांजो तबलीगी आहे त हिन जी मिशन बि इहा आहे, पर अदीब जेको आहे हुन जी दिलि ऐं हुन जो ज़हन वसी आहे। तंहिं करे जेके तारीख़ी हक़ीक़तूं आहिनि, समाजी हक़ीक़तूं आहिनि, उन्हनि जो मुतालियो करे ईमानदाराना ऐं हक़ीक़त पसंदी रवैये सां लिखे थो, पर मुबलिग हिन जे बरअक्स हिकिड़ो मुतसिबाना रवैयो रखे थो। अदीब उहो नथो चवे त जेको मां सोचियां थो उहो ई सही आहे ऐं उन ई ते ॻंढि ॾेई बीह रहो। हिन जो ज़हन खुलियल आहे ऐं क़यामत ताईं खुलियल रहंदो। तारिक: हिन वक़्तु जेके कहाणियूं लिखिजी रहियूं आहिनि, तव्हां उन्हनि खां मुतमिन आहियो? उहे ॿियनि ज़ुबानुनि जे भेट में सुठियूं कहाणियूं आहिनि? तनवीर: की त आहिनि। तारिक: मिसाल तौरु? तनवीर: हिन वक़्तु? तारिक: हा। तनवीर कुझु देरि सोचींदे: हिन वक़्त में अव्हां कहिड़ो वक़्तु था शुमारु करियो? तारिक: मुंहिंजो मक़सदु नवनि कहाणीकारनि न आहे जन कुझु अरसो अॻु लिखणु शुरू कयो आहे। कहाणीकारनि जी जेका नई टही आई आहे, छा उन्हनि खे अहिड़ियूं सुठियूं कहाणियूं लिखियूं आहिनि जेके अव्हांखे यादि बीठियूं हुजनि? जीअं जमाल अबड़े जी 10 कहाणियुनि जा नाला अव्हांखे यादि बीठा हूंदा, आगा सलीम, नसीम करल, जलील, या मुग़ल जी बहितरीनु कहाणियुनि जा नाला अव्हांखे यादि हूंदा? तनवीर: नवनि कहाणीकारनि में हिकिड़ो छोकिरो आहे बादल जमाली, हिन जूं कहाणियूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि।
बाक़ी ॿियनि कहाणीकारनि जा नाला यादि नथा अचनि। तारिक के नाला मां अव्हांखे यादि ॾियारियां? तनवीर हा, नाला ॿुधायो। तारिक तारिक आला मबड़ो, महमूद मुग़ल। तनवीर ॻाल्हि कटींदे, महमूद मुग़ल जूं हिकु ॿ कहाणियूं मूंखे यादि अचनि थियूं। तारिक कुझु अरसो अॻु जेके कहाणीकार औरतूं साम्हूं आयूं आहिनि ऐं जन जी कहाणियुनि जा मजमूआ बि निकिता आहिनि, यानी ख़ैरुनिसा जाफ़री, नूरुलहुदा शाह ऐं तनवीर जुणेजो, अव्हांजो उन्हनि जी कहाणी मुतालिक़ कहिड़ो रहियो आहे? तनवीर मूंखे ख़ैरुनिसा जाफ़री तमामु घणो इम्प्रेस कयो। नंबर ॿिए ते नूरुलहुदा शाह बि सुठो लिखे थी, पर हिन वटि रिपीटेशन आहे। साॻी ख़ैरुनिसा जाफ़रीअ जे मौज़ूअनि जी थी सघे थो त पढ़ंदड़नि खे पसंदि ईंदी हुजे, पर मूंखे एतिरो इम्प्रेस न कयो अथसि। तारिक सिंधीअ में ग़ुलाम नबी मुग़ल, माणिक याने मुनीर, विष्णु भाटिया जिन्स ते लिखियो आहे, उन्हनि जे मुतालिक़ अव्हांजो रायो? तनवीर काफ़ी देरि सोचे, हींअर हिननि जे कहाणियुनि जे बारे में मूंखे पूरी तरह यादि कोन्हे, अलबत् ग़ुलाम नबीअ जे कहाणियुनि जे बाबति मां चई सघंदुसि, छाकाणि त हुन जूं काफ़ी कहाणियूं मूंखे यादि रहिजी वियूं आहिनि। बाक़ी ॿियनि जूं कहाणियूं हिकु दफ़े वरी पढ़ां त पोइ रायो ॾेई सघंदुसि। तारिक मुग़ल जे उन्हनि कहाणियुनि जे बारे में कहिड़ो रायो आहे? तनवीर मुग़ल जे ऑब्जेक्टिव स्टडी आहे, मरूज़ी मुतालियो आहे। तारिक सिंधीअ जा कहिड़ा कहाणीकार अव्हांजी नज़र में वॾा कहाणीकार आहिनि? तनवीर कुझु देरि सोचे, तमामु वॾनि कहाणीकारनि में जमाल अबड़ो आहे, रब्बानी आहे, रशीद भट्टी, नसीम करल, आगा सलीम, अमर जलील, हमीद सिंधी ॾांहुं ॾिसंदे हमीद सिंधी आहे। तारिक भारत जे कंहिं कहाणीकार जो नालो अव्हां न खयो? तनवीर मोहन कल्पना, ईश्वर चंद्र सुंदरी, विष्णु भाटिया। तारिक जेकॾहिं अव्हां खां सिंधीअ जे सभ खां वॾे कहाणीकार जो नालो पुछिजे? तनवीर जमाल अबड़ो। तारिक अव्हां कुझु वक़्तु अॻु यूरोप विया हुआ, उते अव्हांजी कंहिं राइटर सां मुलाक़ात थी हुई? तनवीर मां लंडन में पोइट्री सोसाइटीअ में वियो हुउसि, मूं हिननि जी हिकिड़ी मीटिंग बि अटेंड कई हुई, उते मुंहिंजी हिननि सां मुलाक़ात थी हुई। हिते हालकनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई, हू मूंखे कैम्ब्रिज वठी वियो हो, हिन मूंखे ट्रेडिशनल डिनर ते इनवाइट कयो। ॿियो डॉक्टर शैकल सां मुलाक़ात थी हुई, जेको लंडन यूनिवर्सिटीअ में एशियन ऐं अफ्रीकन स्टडीज़ में आहे ऐं उते सिराइकी पढ़ाईंदो आहे। हिन मुंहिंजी दावत कई हुई, सिंध में 2-3 दफ़ा आयो आहे, हिते बि साणसि कचहरियूं थियूं आहिनि। बाक़ी ॿियनि मुल्कनि में ॿोलीअ जो मसइलो हो। फ्रेंच मूंखे अञा एतिरी ईंदी कान्हे, बाक़ी ख़्वाहिश हुई त सार्तरी सां मिलां। 3 ॾींहंनि में सार्तरी जीअरो हो, जंहिं कैफ़े द मैगो में हू वेहंदो हो, उन जे ॿाहिरां ॾाढा चकर ॾिनमि त शायदि नज़र अचे, दीदार थी वञे, पर उहो कोन हो। तारिक ॿुधो अथमि त हिते वांगुरु हुते बि शहरनि जा मजमूआ कोन हलनि था, छा इहा ॻाल्हि सही आहे? तनवीर लंडन पोइट्री सोसाइटीअ में पोइट्री बुक शॉप आहे, उन ई बुक शॉप में जेकी बि शाइरीअ जा किताब छपजनि था उहे सभु मौजूदु हूंदा आहिनि। उते मूं कनि शाइरनि जा अहिड़ा मजमूआ बि ॾिठा जेके साइकिलो स्टाइल थियल हुआ ऐं उते विकिरे लाइ पियल हुआ, पर कंहिं कोन थे वरिता। उते बि शाइरनि दावो पिए कयूं त असांजा किताब नथा हलनि। बहरहाल तॾहिं बि गवर्नमेंट हिननि खे एतिरी एड ॾिए थी ऐं उहे पाण में एतिरो चंदो कनि था जो पोइट्री मक़ज़नि में सॼी दुनिया में शाइरीअ में छा पियो थिए उहो मौजूदु आहे। पाकिस्तानी शाइरी न, अंग्रेज़ी शाइरीअ में अमेरिका में फलाणे शाइर जो फलाणो किताबु छपियो आहे, उहे जेका बिब्लियोग्राफी ॾियनि था उहा ई एतिरी मुकमिल हूंदी आहे जो शाइरीअ जी हर किताब जो ज़िक्र अचो वञे। उन खां अलावा सोसाइटीअ में मीटिंगूं थियनि थियूं, हर हफ़्ते उहे मीटिंगूं थींदियूं आहिनि। हिकिड़ो अंगारो नवनि शाइरनि लाइ आहे, जेके बि नऊं शाइर शेर पढ़ंदो हुनखे तमामु गौर सां ॿुधंदा ऐं रहनुमाई कंदा। हिकु हफ़्ते को अमेरिकन, जर्मन, फ्रेंच या कंहिं ज़ुबान जी शाइर खे सॾाईंदा, हिकु हफ़्ते वरी गुज़री वियल शाइर ते बहस कंदा आहिनि। सभई असां वांगुरु शाइर शमशीर जहिड़ा या अली बाबा जहिड़ा मञिया या सुञिया या बुखिया, जेको बि शाइर ईंदो वेंदो 50 पेंस ॿाहिरि वेठल केशियर खे ॾींदो, न को रसीद न को टिकेट।
तारिक उते मुशाइरनि में शरीक थिया हुआ? तनवीर मुशाइरनि में शरीक कोन थियो हुउसि। उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ी शाइरा एनी बर्सफोर्ड खे घुरायो हुआऊं। हुन पंहिंजी शाइरी ॿुधाई हुई ऐं उन ते थोरो बहस बि थियो हो। तारिक भला हुते अॼुकल्ह आज़ादु शाइरी कनि या पाबंद शाइरी बि कनि? तनवीर कि अञा ताईं पाबंद शाइरी कनि था। ख़ुदि पोइट्री मग़ज़न में पाबंद शाइरी अञा छपिजे थी, आज़ाद नज़म बि छपजनि था। तारिक ज़िंदगीअ जो को अहिड़ो वाक़ियो ॿुधायो जेको अव्हां कॾहिं विसारे न सघिया हुजो? तनवीर काफ़ी देरि सोचे हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आहे। मां जॾहिं 7 सालनि जो हुउसि 1941 ईस्वीअ में कराची पहिरीं दफ़े वियो हुउसि। कराची ज़ूलॉजिकल गार्डन, जंहिंखे उन्हनि ॾींहंनि में गांधी गार्डन चवंदा हुआ, असांजो बंगलो उन जे भरिसां हो। जीअं उते पहुतासीं असांजे घरनि वारनि चयो त गांधी गार्डन घुमी अचो। असीं सभई घुमणु वियासीं। मूं उते मोर पहिरियों दफ़ो ॾिठो हो। मोर जी ख़ूबसूरती, संदसि खुलियल पर ऐं संदसि नाच ॾिसण में मां एॾो महू हुउसि जो मुंहिंजे घर वारा अॻिते निकिरी विया ऐं मां उते बीठो रहियुसि। जॾहिं मां उन जी महूअत मां निकितुसि त ॾिठुमि घर वारा हुआ ई कोन। ॾाढो ॻोल्हियुमि रुनुमि। कराची पहिरियों भेरो आयो हुउसि, ॿार बि हुउसि। कुझु सम्झ में ई न अचे त छा करियां। बाग़ खां ॿाहिरि निकिरी घर ॻोल्हियुमि, पर घर मिले ई न। चकर ॾींदे ॾींदे सांझी थी वई। पोइ घर जे कंहिं भातीअ मूंखे ॾिसी वरितो ऐं घर वठी वियो। उहो वाक़ियो अहिड़ो अजीब लॻंदो अथमि जो मोर जी सूंहं ॾिसी सभु कुझु विसरी वियुमि। तारिक ज़िंदगीअ जो को ख़राबु वाक़ियो जंहिंखे यादि न करणु घुरो? तनवीर काफ़ी देरि सोचे यादि नथो अचे। तारिक सभ खां वॾी ख़्वाहिश कहिड़ी अथव? तनवीर काफ़ी देरि सोचे सिंधी अहिड़े मोड़ ते पहुचनि जिते यकीन थी वञे त सिंध जो मुस्तक़बिल हाणे ख़तरे में कोन्हे। तारिक आख़िरी सवाल थो पुछां, आरसी अव्हां पढ़ी आहे? अव्हांजो रायो छा आहे? तनवीर तमामु सुठो, तमामु सुठी चूंड थियल आहे ऐं बाज़ोक माण्हुनि लाइ आहे। घणी अरसे खां पोइ अहिड़ी सुठी शइ पढ़ण लाइ मिली आहे।